तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालुके में कणिक जो फसल लही वियो, पर अॼु ॾींहं ताईं सिंध सरकार तरफ़ां कणिक ख़रीदारी सेंटर न खोलिया विया आहिनि, जॾहिं त सिंध सरकार तरफ़ां कणिक जो सरकारी अघु 10,000 रुपया फी बोरी मुक़ररु कयो वियो, पर सिंध सरकार जे फिटे खाते तरफ़ां को बि सरकारी ख़रीदारी मर्कज़ न खोलियो वियो आहे। कणिक ख़रीदारी मर्कज़ न हुअण करे बि आबादगार कणिक जो फसल खणी छॾियो आहे। उहे आबादगार मजबूरन पंहिंजे खयल कणिक मार्केट में विकिरो करण लाइ पहुचनि था। मार्केट में वेठल वापारी कणिक जो अघु सरकारी अघ खां घटि अघ ते कणिक ख़रीद करे रहिया आहिनि। उन जे करे सेवण तालुके जा आबादगार सख़्त परेशान नज़र अची रहिया आहिनि। सेवण तालुके जे कणिक जा वापारी कणिक जा सरकारी ख़रीदारी मर्कज़ न खोलण जे करे मौक़े जो फ़ाइदो वठी रहिया आहिनि। इन महिल ताईं सेवण तालुके में हिकु बि कणिक ख़रीदारी जो सेंटर न खोली सघियो आहे।